तहसील धाड़िल राहिब शर बाड़ी प्रिया कुमारी के अगवा करण की तरदीद कर छड़ी है। वीडियो बयान में राहिब शर चयो है तो प्रिया कुमारी मूं वट नाहे, जमींदार आया औरतन के अगवा कंदड़ ब्या होंदा। राहिब शर वधिक चयो है तो प्रिया कुमारी के वारसन के चवां तो त न्याणी मूं वट न आहे। मुखालिफन मूंखे धाड़िल ॼाणाए बदनाम कयो, बिरादरी जड़न सबब हथियार खया आहिनि। वाज़िर है तो गुज़िरियल ॾींहुं आई.डी. सिंध जावेद आलमोढो स्टैंडिंग कमेटी आॾो पेश थियो हो, जिते हुन चयो त प्रिया कुमारी धाड़िल राहिब शर जे टोले वटि आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। धाड़िल राहिब शर बाड़ी प्रिया कुमारी के अगवा करण की तरदीद करे छड़ी है। वीडियो बयान में राहिब शर चयो है तो प्रिया कुमारी मूं वट नाहे, जमींदार आया औरतन के अगवा कंदड़ ब्या होंदा। राहिब शर वधिक चयो है तो प्रिया कुमारी के वारसन के चवां थो त न्याणी मूं वट न आहे। मुखालिफन मूंखे धाड़िल ॼाणाए बदनाम कयो, बिरादरी जड़न सबब हथियार खया आहिनि। वाज़िर है तो गुज़िरियल ॾींहुं आई.डी. सिंध जावेद आलमोढो स्टैंडिंग कमेटी आॾो पेश थियो, जिते हुन चयो त प्रिया कुमारी धाड़िल राहिब शर जे टोले वटि आहे।